नाजनावाज न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्दा से हेडलाइन तरह। सूबाई वजीर सईद गनी जी MQMI गवर्नर ते छिती तनकीद। सईद गनी जो मना है असां गवर्नर जो तजवीज़ू कबूल कयूं। गवर्नर इमरान इस्माइल मकानी निज़ाम जी बिल ते पंहिंजो दिमाग़ इस्तेमाल नाहे कयो। MQM चाहियूं था त माज़ी जी सियासत के ॿीहर ज़िंदा कयूं। मुतहदा वारनि ॿीहर कराची ते बहाड़ी वारनि जे कब्ज़े जा बैनर लगाया आहिनि। कराची में गैस जो बदतरीन बहरान है। सनती इलाइक़नि खे गैस न मिली रही है। ख़बर ना है तो हुकूमत गैस बचत करे किथां मुंतकिल करे रही है। खंड कणक दवाउन ऐं यूरिया भाण की क़ीमत में इजाफ़ो कयो वियो है। दहशतगर्दी खिलाफ जंग में सब खां वधीक तबाही खैबर पख्तूनख्वा में थी। सिंध के बाराड़ी ॾखण पंजाब ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा पुठिते पइजी विया आहिनि। पुठिते पयल इलाइक़नि खे मथे आणण खां सवाइ तरक़ी न करे सघिजे। स्कर्दू एयरपोर्ट सां जेका तब्दीली ईंदी उन बाबति केर बि सोचे नथो सघे। असांजी कोशिश आहे त मुल्क मां गुर्बत जो ख़ात्मो आंदो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो स्कर्दू में अवामी मेड़ाके खे ख़िताब। वफाकी हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान खिलाफ बयान ॾियण ते जस्टिस रिटायर्ड वजीउद्दीन ॾांहुं हरजाणे जो नोटिस सुम्हारण जो ऐलान करे छॾियो। वफाकी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त जहांगीर तरीन जस्टिस रिटायर्ड वजीउद्दीन जे बयान जी तरदीद कई। नजम सेठी TV ते प्रोग्राम कयो ऐं उन में वज़ीर आज़म जी ज़ात ते ॻाल्हायो वियो। जिन TV चैनल्स तस्दीक खां सवाइ बयान हलायो उन्हनि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। शहरनि खे आइन जो आर्टिकल 9 बुनियादी हक़ फ़राहम करे थो। बदकिस्मती सां असां आइन जे आर्टिकल 9 जी भनकड़ी ॾिसी रहिया आहियूं। This